मदीने जी गलिया रात जो तड़िवा मुझो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात मस्जिद नबवी में न पर मदीने जे गलिन में निकरण था। ये न समझो तरुगी सहाबा जी सुन्नता रात जो गलिन में निकली करे मानन जो हाल ऐं अहवाल मालूम करण सहाबा मुझे मुस्तफा जे तरीके जा पाबंद हुया। मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी जो निकता आधी रात जो टाइम सिद्दीक़ अकबर ताजदार सदाकत हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दरवाजो थोड़ो खुलियल हुयो। महबूब दरवाजे के हीअं कयो त अबू बकर सिद्दीक़ मुसल्ले ते मौजूद हुयो। काथे मौजूद हुयो? मुसल्ले ते मौजूद हुयो। खबर ना है रुकू में हुयो, खबर ना है सजदे में हुयो, खबर ना है क़ियाम में हुयो, खबर ना है तशहद में हुयो, मुसल्ले ते हुयो। लेकिन मुझा दोस्त जिया ताजदार नबूवत दरवाजे ते पहुंचदा हो ताजदार सदाकत के पंजे महबूब जे आमद जी खुशबू ईंदिया, खुशबू ईंदिया। याद रखो जे जुन जैसा प्यार होंदो आ वो परफ्यूम वाली खुशबू न उनके यार जे अचण जी खुशबू अची वेंदी आ। अचानक निकली तो दोस्त कीअं थे यार अॼु अलाए छो मुंहिंजे दिलि चयो त अॼु मुंहिंजो दोस्त अची वियो आहे ऐं मुंहिंजा दोस्त या जेका दिलि जी जेका खुशबू आहे न ख़ुदा जी ज़ात शरकी हा तो असांखे नसीब फरमाए। छो त हुज़ूर जा सहाबा मुंहिंजे महबूब मुस्तफा जे आमद जी खुशबू महसूस कंदा हुया। ओ जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो ॼणु खतूरीअ जाके मण वारे हलंदो ॼणु खतूरीअ जाके मण वारे हलंदो तोड़े हुया बीमार ओ खुश थी विया बीमार तोड़े हुया बीमार ओ खुश थी विया बीमार कदे पाणीअ मंझा पत्थरनि खे तारे हलंदो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दरड़ो खोलियो। अबू बकर सिद्दीक़ नमाज़ छॾे करे हुज़ूर जे तरफ़ मोड़ो करे बाहूं ॿधी कंध हेठि करे बीही रहियो। केरु बीठो? जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ केरु बीठो? अॼु सहाबा मां ॿिन सहाबनि जो ज़िक्र कंदुमि। हिकिड़ो सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जो, ॿियो सुहिणे सिद्दीक़ अकबर जो ज़िक्र कंदुमि। सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु कंधो हेठि करे हुज़ूर ने निहारे बीही रहियो। मुझे मुस्तफा फरमायो अबू बकर जी मुझा दिल पर नमाज पियो पढ़ी जी मुझा आका नमाज छो छॾे सवाल नमाज छो छॾे सिद्दीक़ अकबर जवाब ॾिनो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूबन फरमायो त जॾहिं सिज तेज़े ते ईंदो आहे त नमाज़ कान थींदी आहे। जॾहिं आशिक़ महबूब हूंदा आहिनि जुमला पेश कया हलंदा आहिनि। जॾहिं सिज तेज़े ते ईंदो आहे नमाज़ कान थींदी आहे। मुंहिंजा आका दुनिया जो सिज नेज़े ते अचे त नमाज़ कान थींदी आहे पर जॾहिं नबूवत वारो सिज सिद्दीक़ अकबर जे आॾो हुजे त ॿी नमाज़ कहिड़ी थींदी?
आका जॾहिं नबूवत वारो सिज सिद्दीक़ अकबर जे साम्हूं हुजे त सिद्दीक़ अकबर जी ॿी निमाज़ कहिड़ी थींदी? बसि निमाज़ इहा ई आहे, अन नज़र इला वजहिक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब मुंहिंजी हिकिड़ी तमन्ना आहे, हिकिड़ी दुआ आहे अल्लाह का मौला, अखियूं अबू बकर जो हुजनि, चेहरो तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो हुजे। इहा मोहब्बत जी निशानी हुई सैयदना सिद्दीक़ अकबर न दुनिया जी तारीख़ जो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अमर बिन अब्द वुद नालो यादि कजो। अमर बिन अब्द वुद वॾो पहलवान कुफ़ार जो थी गुज़रियो आहे, जंहिंजे नाले खां दुनिया टिंजंदी आहे। ऐलान थो करे आहे को जेको मुंहिंजो मुक़ाबिलो करे हुज़ूर ॾे नियापो थो मोकिले, या ऐलान थो करे हुज़ूर जो हिकु हिकु सहाबी तलवार हथ में खणी तयार थो थिए। आका हुक्म थिए केरु थींदो आहे अमर बिन अब्द वुद जो ईअं ऐलान कंदो थो अचे। मुझे मुस्तफा करीम फरमायो अमर बिन अब्द वुद मैदान में आयो, हुजूर जा सहाबी अचे वया। तवज्जो मुझा दोस्तो, मुझे हुजूर फरमायो सभई पासे थी बीहो, जेसिताईं मां मुस्तफा हुक्म न ॾियां कोई तलवार खणी साम्हूं न अचे, कोई तलवार खणी साम्हूं। ये मोहब्बत जो अंदाज़ आहे। ऐं मुसलमान मोहब्बत करण सिख। जे मोहब्बत करण नथी अचे त कंहिं मोहब्बत वारे जे पाड़े में रही पओ। अलाह कॾहिं कहिड़ो पाप थी वेंदो। जब जो पाणी खारो हूंदो आहे न, पाणी मिठो न हूंदो आहे, माण्हू परेशान हूंदो आहे, पोइ काॾे वेंदो आहे? पोइ वरी को वहंदड़ वाह ॾिसी वञी उन जे कपर ते नलको कोड़ींदो आहे। अरे बाबा हिते जॾहिं जर खारो आहे त हुते वरी मिठो कीअं थींदो? जरत वरी मालिक जे हवाले आहे न। जवाब ॾींदो यार ॻाल्हि ॿुध, हिते जर खारो आहे पर वाह जॾहिं न वहंदो आहे मिठे पाणीअ जो, त उन मिठे पाणीअ जे करे खारे पाणीअ खे बरफ़ मिठो करे छॾींदो। ईअं थींदो आहे न मुंहिंजा दोस्त। खारे पाणीअ खे बि अल्लाह जी ज़ात वहंदड़ मिठे पाणी जे सदके मिठो करे छॾींदो आहे। पोइ जे तो असां जहिड़ो गुनहगार काबिल जे भर में वेहंदो त ही कलेब कटियल जेको आहे अल्लाह जी ज़ात उजरो करे ॾींदो या कोन ॾींदो? बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना तयार थी विया। अमर बिन अब्द वुद ऐलान कयो केरा मां जो लाल जेको मुंहिंजे मुक़ाबिले में अचे। सहाबा कटिकियूं खानो तयार। निगाह अमर बिन अब्द वुद ॾे न हुई, निगाह चेहरे मुस्तफा ॾे हुई त केॾी महिल तो महबूब जो हुक्म थिए। छो त सहाबा मुझे महबूब जे चेहरे मां कॾहिं ड्रव थींदो ई कोन। उहो बि उसूल आहे त आशिक़ खे महबूब जे चेहरे मां कॾहिं ड्रव थियो आहे। ज़ुल्फ़े देखी है कि नज़रों ने घटा देखी है, ज़ुल्फ़े देखी है कि नज़रों ने घटा देखी है। अरे लुट गया जिसने, लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है, लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। हुजूर जा दीवाना चेहरे मुस्तफा में निगाह। अमर बिन अब्द वुद ऐलान कयो आहे को मां जो लाल जेको मुझे मुक़ाबिले में अचे। सहाबा खामोश हुजूर जे हुक्म जे इंतजार में बीठा। अमर बिन अब्द वुद समझी वियो मुखा मुसलमान टिकी विया वधी करे वरी ऐलान करण लॻो आहे को मां जो लाल जेको मुझे मुक़ाबिले में निकिरे।
पक थी वई त कोई को नहीं दो टियों दफ़ो मुझे महबूब जे आॾो अची तवज्जो हुजूर जे आॾो अची करे मुझे मदीने जे मीर सां हम कलामी थी चवण लॻो ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम आहे को जेको तुझे इज्जत खे हींअर मुंहिंजे हथां बचाईंदो जुमले चवण जी देर हुई हसन हुसैन जो पापो तलवार खणी निकिरी आयो हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु वजहुल करीम जी ज़ात तलवार खणी निकिरी आया सहाबा जो अली महबूब फरमायो त जैसी हुक्म न कया तेसी न जो महबूब नाराज थींदा सोने अली जवाब दिनो ओ मुंहिंजा दोस्तो अबू तालिब जो खून कीअं चुप थे जिते इज्जत मुस्तफा जो नालो अचे हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा तलवार खणी जीअं निकिरी पियो हुजूर फरमायो अली जी आका सोनो अली कंध झुकायो सोनो अली कंध झुकायो अली जी आका मां मुस्तफा जो चयो त जैसी हुकुम न कया तेसी कोई हिन जे मुकाबले में न अचे आका जैसी असा जे ज़ात जी गाल हुई तेसी त अली खां बर्दाश्त थी पर जने न मुझे मुस्तफा जे नात जी गाल आई त पंहिंजे महबूब जे मथा अली कीअं सब्र करे सघंदो मथों जवाब ज़ाहिरी त हुकुम जी बेफरमानी थी लेकिन इन बेफरमानी इश्क वारी ही मुझे मुस्तफा छा फरमायो अदा अली ओरेया अदा अली ओरेया बड़ा अजीब जुमला है ओरेया शेर खुदा के मुझे मदीने जमीर पंजे छाती से लगायो लेकिन सवाल तवज्जो तलब सवाल हुजूर जो कद मुबारक वडो शेर खुदा जो कद मुबारक नंढो सवाल जने हुजूर सुने अली अल मुर्तज़ा के सीने से लगायो या हुजूर पान के हेठ करे सीने से लगायो या पांजे हथन ते खड़ी करे अली के सीने से लगायो अजीब मंजर सुने अली अल मुर्तज़ा शेर खुदा के महबूब पांजे सीने से नरुगी लगायो पांजी दिस्तार खणी अली जे मथे में पाई पांजी दिस्तार महबूबन करीमन शेर खुदा जे मथे में पाए पांजी तलवार अली जे हवाले करे मुंजा दोस्त अजीज पंजो चेल जो जेको उन वक्त में जेकी कुछ सामान सादर लफ्ज़न में वो शेर खुदा के अता करे जेडी मल मैदान में मोकलियो जेडी मल 10 मैदान मानती मैदान में मिट्टी मिट्टी हुजूर फरमायो चाहे सहाबा के दिया रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़े पासे अमर बिन अब्द हुदा एक पासे अबू तालिब जो बचो शेर खुदा मुझे मुस्तफा फरमायो एकड़े पासे कुल कुफरा एकड़े पासे कुल ईमाना उनकी मुझे मुस्तफा अली अल मुर्तज़ा के ईमान कुल सजो ईमान कुल सजो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा के ये मोहब्बत जा उहे अंदाज हन ये मोहब्बत जा उहे मुझा दोस्त अनोखा ऐं निराला अंदाज हन जेके अकुल खां बालातर हूंदा आहिनि जिते अकुल कमु कोन कंदो आहे इन करे मां अर्ज़ कंदुसि त ऐं मुसलमान कॾहिं बि मोहब्बत अली जी आड़ वठी मोहब्बत शेर खुदा जी अड़ वठी बुग़्ज़ सहाबा में भुलजी न पइजां ऐं कॾहिं वरी मोहब्बत सहाबा जी अड़ वठी बुग़्ज़ आले रसूल में पंहिंजे पाण खे न चलाइजां पई पासा सवाइ तबाही जे कुछ न मिलंदी मुबारक उन्हनि खे जंहिंजे सीने खे अल्लाह आले रसूल जे लाइ बि कुशादो कयो आहे त सहाबे रसूल जे लाइ बि कुशादो कयो
आई मुझा दोस्त ये कुरान करीम जी आयत जेका मां तिलावत कई वक्त थोड़ो नमाज राई काई बजे थींदी है मां चरियो माण्हू शुरू थींदो पोइ ख़बर न पवंदी आहे काई बजे नमाज आहे सही 4:30 ठीक कुछ मिनट आहिनि मां जेका कुरान जी आयत तिलावत कई तव्हां ॿुधो अल्लाह जे कुरान करीम खे दोस्तो ॿुधो खुदा जे कुरान खे समझो मस्जिद में वेठा आहियूं कुरान पिया घरनि में कुरान पिया अथव खणो खोले खणी पढ़ी ॾिसो सूरह आल इमरान जो 19 रुकू जे मुंड जे आयत जो हिस्सो तिलावत कयो अल्लाह फरमायो लक़द समिअल्लाहु क़ौलल लज़ीना क़ालू इन्नल्लाह फ़क़ीर व नहनु अग़निया पहले तर्जुमो कुरान करीम जो ॿुधो अल्लाह जे ज़ात फरमायो बेशक अल्लाह ॿुधोआ बेशक अल्लाह ॿुधोआ इहे चवनि था त अल्लाह फ़क़ीर यानी सुञोआ ऐं असां अमीर बादशाह आहियूं आयत जे हिसे जो तर्जुमो एतिरो अॼु त पस मंज़र में हलूं त इहा ॻाल्हि किथों थी कीअं थी जेसि हकीकत ते नवीनो माण्हू कीअं ख़बर पवंदी त कंहिं चयो त अल्लाह सुञो आहे मुफ़लिस आहे ऐं असां अमीर आहियूं जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यहूदनि जे कबीले बनु कैनुका कबीला याद कजो बनु कैनुका जो कबीलो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बा बरकत पांजे सुने गुलाम सिद्दीक अकबर हजरत अबू बकर सिद्दीक के खत दिनो ऐ मुझा अबू बकर जी मुझा आका एक खतड़ो खणी वनी बनु कैनुका के मां मुस्तफा जे खत जे जरिए इस्लाम में दाखिल थियण जी दावत ॾई उन खत जे अंदर युक़रिदुल्लाह क़र्दन हसना इन आयत के भी महबूबन लिखी छॾियो हो त दीन जी दावत भी कबूल कयो ऐं पंहिंजे दौलत मां अल्लाह जे राह में खर्च भी कयो हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु वो खत खणी करे जॾहिं बनु कैनुका वारनि वटि आयो उन्हनि जो जिरगो लॻो पियो हो मुख़्तलिफ़ सरदार मुख़्तलिफ़ आलिम पाण में गॾु थियो वेठा हुया कचहरीअ में लॻा पिया हुया साम्हूं ॾिठो त हुज़ूर जो दीवानो पियो अचे हुज़ूर जो कासिद पियो अचे हिक ॿिए खे चवण लॻा यकीनन को महबूब जो पैगाम आणींदो हूंदो जंहिंजो माण्हू ईंदो आहे त पक थींदी आहे त हुनजो ई पैगाम ईंदो हूंदो यकीनन महबूब जो को पैगाम ईंदो हूंदो हिक ॿिए खे चवण लॻा जी पैगाम आणे त पोइ छा कयूं चयूं पैगाम पढ़ूं त पोइ ॾिसूं था त छा फ़ैसिलो करणो आहे सोणे सिद्दीक़ अकबर बीही करे चयो इजाज़त ॾियो त अचां उन्हनि इजाज़त ॾिनी सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जे वक़्त में उन बनु कैनुका जे कबीले वारनि खे उहो ख़त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो ॾिनो उन्हनि पढ़ियो पढ़ी खिलण लॻा ताड़ा मिलाइण लॻा जंहिं वक़्त में इन जुमले ते आया युक़रिदुल्लाह क़र्दन हसना हे खिलण लॻा सिद्दीक़ अकबर पुछो खिलो छो था चयो कंहिंजो ख़त खणी आयो आहे जी अल्लाह जे महबूब जो ख़त खणी आयो मां अल्लाह केरा जी अल्लाह बादशाह जो बादशाह अल्लाह बादशाह जो बादशाह तो उन बनु कैनुका जे आलिमन या कबीले वारनि चयो छा थियो थई अबू बकर तो खयो अल्लाह जे महबूब जो ख़त खणी आयो कहिड़ो तो वटि सबूत आहे त इहो ई अल्लाह जो महबूब आहे मुंहिंजे महबूब जे नाले बा सिद्दीक़ अकबर हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो तौरात ज़बूर इंजील तव्हां पढ़ियो आहे चयो असां पढ़ियो आहे सिद्दीक़
अकबर चयो उन टिन्ही किताबनि जे अंदर अल्लाह जे आखिरी नबी इमामुल अंबिया जूं अल्लाह जे महबूब जूं जेके निशानियूं तव्हां पढ़ियूं आहिनि निशानियूं तव्हां पढ़ंदा वञो मां पंहिंजे महबूब मां ॿुधाईंदो वञा तव्हां पढ़ियो न तौरत ज़बूर इंजील जी पढ़ियो जे पढ़ियो त महबूब जो निशान तव्हां ॿुधायो कढी मां थो ॾियां निशानी तव्हां चओ ॿुधायां मां थो त मुंहिंजे महबूब में मौजूद आहे या न आहे हिननि जो त हाणे हे सिद्दीक़ अकबर जे इश्क जे इन मौज मां प्यारो पी आयो आहे हे असांखे हथ न ॾींदो उन आयत ते हथ रखी करे पोइ उन्हनि पूरे कबीले जे सरदार में उहो शख़्सियत जो नालो फ़ख़ास बिन आज़ूरा फ़ख़ास बिन आज़ूरा गुस्ताख़ हुयो उन देर न कई निहारे खिली थो चवे ऐ अबू बकर उन जे नाले थो चवी त बादशाह जे बादशाह जो महबूब उहो बादशाह नाहे उहो त सुन्यो लफ़्ज़ जो उहो त सुन्यो बादशाह त असां जे बादशाह त पंहिंजे महबूब खे छो नथो ॾे महबूब असां जे न्यापो छो मोकिलियो ख़त छो लिखियो सिद्दीक़ अकबर देर न कई जीअं फ़ख़ास बिन आज़ूरा अल्लाह जे शान में गुस्ताखी कई ठका जो चमाट कराई त जो गिटो फिरी वियो अबू बकर सिद्दीक़ बनु तमीम कबीले सां ताल्लुक़ रखण वारो सहाबी आहे कहिड़े कबीले सां बनु तमीम कबीले सां सहाबी रखण वारो ताल्लुक़ रखण वारो सहाबी आहे ऐं नबी हुज़ूर जो ग़ुलाम आहे पर उन वक़्तु बनु तमीम कबीलो एतिरो ताक़तवर हुयो उन वक़्तु जेके क़त्ल जा फैसला करना होंदा हुया जे चोरी जो फैसलो गोठ जो चङो कंदो अञा थोड़ो वॾो त वरी चङो पर को क़त्ल जो फैसलो जेको चीफ करे जॾहिं को वॾो सरदार करे क़त्ल जो मामलो आहे बनु तमीम कबीले वारा क़त्ल जा फैसला उन वक़्तु जेके थींदा हुआ त बनु तमीम कबीले वारा कंदा हुया अबू बकर सिद्दीक़ जो उन कबीले सां ताल्लुक़ नंबर 2 गरीब न हुयो जे जेको आहे अंजुमन ताजरान जेका ताजरन जी वॾी अंजुमन आहे उन जो फलाणो सदर अबू बकर सिद्दीक़ उन वक़्त जे ताजरन जो अहम रुकन भी हुयो यानी गरीब न हुयो ऐं इहे को आम कबीले वारो न हुयो पर हुजूर जे मोहब्बत में सब कुछ कुर्बान करे मुझे मुस्तफा जो दीवाना बणजी वियो चमाट ने फ़ख़ास बिन आज़ूरा के फ़ख़ास बिन आज़ूरा पंहिंजे दोस्तन खे चयो हिकिड़ो ॼणो चमाट हई थई पलाद वठो सभिनी चयो तो ग़लती कई अबू बकर को आमद कोने बनु तमीम कबीले वारो कबीला ही झगड़ो थी वींदो हाणे अचो त हीअं था कयो पाण हेतिरा ॼणा अबू बकर सां गॾु कोई कोने शाहिद इन जो कोई कोने अचो त इन जे सुणे नबी ॾे हलो हली था हलियो पलांद उते था हली वठो उहे सभई कबीले जा बनु कैनुका जा माण्हू हुज़ूर जे दरबार में आया ऐं अल्लाह जा नबी एॾे फ़ख़ास बिन आज़ूरा जे मुंहं ॾे निहारियो हे तव्हां जेको ख़त ॾेई मोकिलियो उन चंपो हयो मुझे मुस्तफा फरमायो त छो हयो उन्हनि चयो त दिमाग़ ख़राब आहे तॾहिं उनखे गुरूरा तकबुरा उन्हनि पंहिंजा जुमला चया मुंहिंजे महबूब फरमायो अबू बकर खे घुरायो अबू बकर आयो अबू बकर जी मुंहिंजा दिल पर फ़ख़ास बिन आज़ूरा खे चमाट हई थई जी मुंहिंजा आका हईया मुंहिंजा महबूब हईया छो हई थई मुंहिंजा आका मुझे बेनियाज़ रब जे शान में गुस्ताखी कई थई उन फ़ख़ास बिन आज़ूरा उन जे कबीले जे मां दाह करे चयो ऐ अल्लाह जा नबी हे कूड़ तो हणे अबू बकर इएं थी नथो सघे असांखे जाहिल न आहियूं असां अणपढ़ियल न आहियूं अल्लाह जे शान में बेअदबी कीअं कंदासीं अगर को शाहिद गवाह मुझे मुस्तफा फरमायो अबू बकर जी मुझे दिल पर को शाहिद आहे मुझे आका कोई शाहिद ना है
मुझा का कोई शाहिद ना है उन कबीले वाले गंजी चयो ऐ अल्लाह जा नबी तमा पाणे फरमाइंदा हो तमा जो रब तो चए त हर मामले जा गवाह मौजूद हुजन इन जो शाहिदी कोने कोहे कूड़ोवा मुझे मुस्तफा मुर्की करे अबू बकर ने निहारे जो अबू बकर जी मुझा दिलबर को गवाह आहे अबू बकर ने हाल जो हा मुझा आका मुझो रब मुझो गवाह आहे आका मुझो अल्लाह मुझो गवाह आहे देर एतरी थी सैयदना सिद्दीक अकबर यो जुमलो चयो उन बनो कैनिका जे सरदार गंजी का आवाज दी करे चयो तो अल्लाह जे करे गवाह तो उन जी गवाही जी असा के खबर की पवे चओ पंजे अल्लाह के गवाही मोकले बेनियाज रब जिब्रील के फरमायो जिब्रील जी रब जलील फरशत मुझे महबूब जे दीवान के दुनिया कूड़ो सदे रहिया मां अल्लाह जाना थो मुझे महबूब जो दीवानो कूड़ो ना है पर सच्चो ऐ जिब्रील मां अल्लाह जो कुरान खणी वनी मुझे महबूब वट पहुंचा जब अल्लाह जे साथ फरमाए सूरे आल इमरान 19 रुकू मुठ मुठ जी आयत उन जो नंढड़ो हिस्सो तिलावत कयो तो कुरान खोले तर्जुमो तफसीर खोले ॾिसो अल्लाह फरमाए लक़द समी अल्लाह क़ौलल लज़ीन क़ालू बेशक अल्लाह इन्हनि जो ॻाल्हाइण ॿुधो आहे बेशक अल्लाह इन्हनि जो ॻाल्हाइण ॿुधो आहे चवनि पिया इन्नल्लाह फ़क़ीर मुंहिंजा महबूब इन्हनि चयो आहे त अल्लाह मुफ़लिस आहे फ़क़ीर आहे सुञो आहे व नहनु अग़निया ऐं असां दौलत वारा आहियूं बादशाह आहियूं मुंहिंजा दोस्त जॾहिं अल्लाह जे तरफ़ खां जिब्रील क़ुरान करीम जी आयत खणी आयो मुझे महबूब मुस्तफा आयत करीमा तिलावत करे पंहिंजे सिद्दीक़ अकबर के खुशखबरी ॾिनी ऐ अबू बकर तोखे मुबारक तुझे सच्चाई जी गवाही मुझे अल्लाह अर्श तां कुरान के जरिए नाज़िल फरमाए छड़ी ऐ मुंहिंजा दोस्त बस खत्म तो भले खत्म कोई इशू ना है हलो तो भले हलो कोई इशू ना है फकीर वट का इश्क मोहब्बत जी खोट काने का पर मां अर्ज पे कहे तो मुंहिंजा दोस्त अबू बकर ओहो जुमलो तो चवां अबू बकर ओहो जेकॾहिं फर्श ते उनखे दुनिया कूड़ो चवे त मुंहिंजो अल्लाह उनजे सचे जी गवाही अर्श खां मोकिले उनके अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु चइबो आहे लेकिन जे चवी तमा जे 5 मिंट अञा वेहो जो तमा पहिरीं तव्हां खे ॿुधायो हो तमा सुहिणे अली अल मुर्तज़ा जे दर जो गदाकर हां सिद्दीक अकबर जे दर जो नौकर हां चओ त क़ुरान करीम जी आयत वरी बि तिलावत करे ॿुधाया त अबू बकर सिद्दीक अली शेर खुदा है ऐ मुझा दोस्त अजीज अल्लाह जो पाक कुरान करीम जने हजरत मूसा कलीमुल्लाह तवाजी करे तारीख जे वर्कन के वादो रखदो बगालियो सिद्दीक अकबर शेर खुदा जो तवा के अजीब मिलदड़ जुलदड़ लगंदियो मुझे महबूब मुस्तफा जा दीवानो कायनात जे अंदर दुनिया हुनुमा दुनिया जे अखिन मां ओढ़ा वया लेकिन वद्दुहा वारे चेहरे के अगर कंहिंजे लुड़कन चूड़ियूं ॾिनियूं आहिनि त उहो ख़ुशनसीब हिकिड़ो अबू बकर सिद्दीक जा लुड़क ॿिया अली अल मुर्तज़ा शेर खुदा जा लुड़क हिजरत वारी रात गार में अबू बकर सिद्दीक जे अखिड़नि मां लुड़क लड़ी आया जॾहिं नाग डंग
सिद्धा काथे है जो चेहरे मुस्तफा ते आया सिद्दीक़ अकबर जा लड़का खुश नसीब हुआ जन नबूवत वाले चेहरे के छुमियो दिनियो मकाम साफा ते मुजा दोस्त अजीज हजरत अली मुर्तजा शेर खुदा जी जहमत में नमाज असर जी ते पहरे जी